हिकिड़ो माण्हू मोती भाणो उस्ताद अलीशेर नारे जो मकालो ज़मीर देसी असांजे तालुके सूबेदार जे नंढड़े ॻोठ अब्दुल सत्तार नारे जो में मोहतरम साईं अब्दुल करीम नारे जो जे घर में 21/5/1966 ईस्वीअ ते जनम वठंदड़ उन ख़ूबसूरत शख्सियत जो नालो आहे उस्ताद अलीशेर नारे जो। हिन पंहिंजी प्राइमरी तालीम प्राइमरी स्कूल ठटीअ मां हासिल कई। उन वक़्त जो बहितरीन उस्ताद हुयो उस्ताद गुलाम हुसैन नारे जो। उन खां पोइ मैट्रिक जो इम्तिहान 1982 में मुराद हाई स्कूल गंबट मां पास कयो। इंटर जो इम्तिहान 1984 में सचल कॉलेज राणीपुर मां पास कयो। बीए जो इम्तिहान 1986 ईस्वीअ में सचल कॉलेज राणीपुर मां पास कयो। उन खां पोइ एजुकेशन डिपार्टमेंट में 5/8/1989 में प्राइमरी स्कूल फकीर मोहम्मद जोतोई में हेडमास्टर जी उहिदे ते तख़लीकार थियो। जोतोई बिरादर जे ॻोठाणनि इज़त ऐं एतिराम सां आजियां कई। शागिर्दनि खे पढ़ाइण सां गॾु पंहिंजे तालीम जो सिलसिलो जारी ऐं सारी रखियो। 1992 में साईं PTC जो इम्तिहान पास कयो। सुठी तालीम ॾियण करे ॻोठाण ऑफिसरनि में तमामु साईं घणो मक़बूल थियो। लाॻीती महिनत ऐं जदोजहद जे करे हिन पंहिंजो नालो रोशन कयो। 1992 में शालती यूनिवर्सिटी खैरपुर मां MA सिंधी जो इम्तिहान साईं पास कयो। उन खां पोइ 1995 में B.Ed जो इम्तिहान शालती यूनिवर्सिटी खैरपुर मां पास कयो। वक़्त जी रफ़्तार सां गॾु उस्ताद अलीशेर नारे जो पंहिंजी महिनत जारी ऐं सारी रखंदो रहियो। तक़रीबन 10 साल जियो न्यूज़ वारा विज़िट ते तालीम जो प्रोग्राम खणी आया। ज़रा सोचिए उन्हनि खे ॿारनि ऐं स्कूल में अचण सां सवालनि जवाबनि में स्कूल ॾाढो पसंदि आयो। उन वक़्त जो सुपरवाइज़र असां वटि मौजूदु आहे मोहतरम साईं उस्ताद हिज़बुल्ला मेमण साहिबु। उन जी निगरानीअ में ॿिए ॾींहं ते जियो न्यूज़ वारनि तमामु घणो ख़ूबसूरत प्रोग्राम कयो जंहिंमें ॿारनि खे इनाम किताबनि जे लाइ थेला ऐं हेडमास्टर ऐं उस्ताद अलीशेर नारे जो सां गॾु बेस्ट टीचर जा टप जियो न्यूज़ तरफ़ां ॾिना विया। डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर खैरपुर ऐं यूनिसेफ तरफ़ां क़ाबिलियत जी साराह ते 2005 में सर्टिफिकेट ॾिनो वियो। 5 अक्टूबर 2012 सलाम टीचर डे ते ख़िदमतनि जे एवज़ सर्टिफिकेट ॾिनो वियो। डिस्ट्रिक्ट एजुकेशन डिपार्टमेंट एंड नेशनल कमीशन फॉर ह्यूमन डेवलपमेंट तरफ़ां बेस्ट टीचर जो अवार्ड साल 2024 में सिंध एजुकेशनल फोरम खैरपुर तरफ़ां साईं उस्ताद अलीशेर नारे जो खे ॾिनो वियो। उस्ताद अलीशेर नारे जो पंहिंजी महिनत जदोजहद जे करे ॿिया बि केतिरा ई इनाम मिलिया उनखे। उन करे साईं जी कहाणी ख़ूबसूरत लफ़्ज़नि में ठही पवे थी। उस्ताद अलीशेर नारे जो पंहिंजे ॻोठ में स्कूल खोले हुन जो ख़ूबसूरत वजूद आंदो। ईअं करण सां हिन केतिरा ई जहालत जा दर बंदि करे छॾिया। हिन इलाइक़े जूं केतिरियूं नियाणियूं तालीम हासिल कनि थियूं। उन्हनि में दिलचस्पी ऐं शऊर पैदा थिए थी। ईअं ई हिन स्कूल जे उस्ताद अलीशेर जी महिनत ऐं जदोजहद जे करे सुञाणप ठही वञे थी। उस्ताद अलीशेर नारे जो दिलि जो खुलियल दोस्तनि यारनि जो साथ निभाईंदड़ सुठो इंसान आहे। उस्ताद अलीशेर नारे जो सां आउं घणो अरसो गॾु रहियो आहियां। हिनखे स्कूल हलाइण में तमामु घणियूं तकलीफ़ूं बि आयूं पर हिन हमेशह सब्र खां कमु वरितो ऐं बर्दाश्त कंदो रहियो। सब्र जो फल मिठो हूंदो आहे। अहिड़े नमूने सां साईं खे हर वक़्तु कामयाबी मिली आहे। उनजो सबबु इहो आहे त उस्ताद अलीशेर नारे जो हर ॻाल्हि खे सब्र ऐं दरगुज़र सां हल कंदो आहे। उस्ताद अलीशेर नारे जो पंहिंजी आला क़ाबिलियत जे ज़रिए हिन इलाइक़े हिन ॻोठ जे माण्हुनि लाइ इल्म जी लाट बारे रोशनी पैदा कई। आम माण्हुनि जे दिलनि में सुजागी पैदा कई। हिन पंहिंजी महिनत सचाई ऐं जज़्बे जे करे क़ौम खे सुजाग कयो आहे। उस्ताद अलीशेर नारे जो तबियत जो सादो सचो सबाझड़ो ऐं सुलझड़ो माण्हू आहे। अहिड़ा सचा माण्हू सदियुनि में पैदा थींदा आहिनि। हिन हिकु उस्ताद जी हैसियत सां क़ौम ऐं मुल्क जी ख़िदमत कई। पढ़ाइण वारो ऐं साईं जे लफ़्ज़नि जो अंदाज़ पंहिंजाइप वारो हूंदो आहे। उस्ताद अलीशेर नारे जो हिन धरती ऐं हिन मुल्क जे माण्हुनि सां मोहबत ऐं प्यार कंदड़ इंसान आहे। हिन हमेशह इल्म जो सचाई जो ॾीओ रोशन कयो आहे जेको ईंदड़ नसुल खे कामयाबी सचाई प्यार ऐं मोहबत जो दर्स ॾींदो। अॼु हिन पंहिंजी महिनत जे करे सुञाणप ठाही आहे। उनजो सबबु इहो आहे त असां उन जा गुण ॿियनि ताईं पहुचाए रहिया आहियूं। उस्ताद अलीशेर नारे जो वटि शऊर ऐं सुजागी आहे। उस्ताद अलीशेर नारे जो पंहिंजे स्टाफ सां पंहिंजाइप
ऐं पंहिंजे घर भातियुनि जहिड़ो तालुक रखंदो आहे, पंहिंजे बाला ऑफिसरनि जो हमेशह अदब ऐं एतिराम कंदो आहे। उस्ताद अली शेर नारे जो क़ौम जो सरमायो आहे। हिन जी सादगी, हिन जी सूंहं आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं जा लख कुर्ब। साईं उस्ताद अली शेर जो फरमान बरदार पुटु उस्ताद इरशाद अली नारे जो IB जी टेस्ट क्लियर करे हिन स्कूल में उस्ताद थियो आहे। ऐं इहा असांजे सथ में मोहबत ऐं प्यार वारे सथ में वधीक सचाई ऐं साथ आहे। अॼु 20 मई 2026 ते साईं उस्ताद अली शेर नारे जो जी रिटायरमेंट आहे। साईं जा 37 साल तदरीसी अमल में गुज़रिया। सचपच हिकु वॾो ख़्याल आहे जेको भरजण ॾुखियो आहे। साईं जो समाजी ख़िदमतूं ॾुख सुख में गॾु रहणु हिकु फन हुयो, उनखे हासिल करणु ॾुखियो कमु आहे। सच इहो आहे त अॼु असांजी दिलि ॾुखारी आहे, पर असां अॼु बि उस्ताद अली शेर नारे जो जी क़ाबिलियत जी साराह करियूं था, उनखे सलाम करियूं था। उस्ताद अली शेर सिंध जे ज़रखेज़ मिटीअ मां अहिड़ी ख़ुशबू पैदा कई आहे जो हुनजो नालो हमेशह रोशन रहंदो। आख़िर में ज़ोरदार ताड़ियूं आजा लाइ। आख़िर में क़ाबिल एतिराम साईं उस्ताद अली शेर नारे जो खे शाइरीअ जे ज़रिए भेटा ॾिनो वञे। उस्ताद अली शेर गुलनि में बाग बहार आहे। उस्ताद अली शेर गुलनि में बाग बहार आहे, जंहिंजो थियो स्कूल सां ॾाढो प्यार आहे। मौसूम ॿारनि खे हुन इल्म जो दर्स ॾिनो, हितड़े माण्हुनि त कयो तालीम खे वापार आहे। उस्ताद अली शेर गुलनि में बाग बहार आहे, जंहिंजो थियो स्कूल सां ॾाढो प्यार आहे। सारी ज़िंदगी शागिर्दनि खे अर्पे छॾियाई, सारी ज़िंदगी शागिर्दनि खे अर्पे छॾियाई। अमां ॾिसो किथे त पंहिंजे खां धार आहे। उस्ताद अली शेर गुलनि में बाग बहार आहे, जंहिंजो थियो स्कूल सां ॾाढो प्यार आहे। साईं जी दिलि ग़रीबनि यतीमनि में समायल आहे, साईं जी दिलि ग़रीबनि यतीमनि में समायल आहे। क़ौम जो सचो साथी हीरो अनमोल दिलदार आहे। उस्ताद अली शेर गुलनि में बाग बहार आहे, जंहिंजो थियो स्कूल सां ॾाढो प्यार आहे। ज़मीर हिन इल्म जी चिणग ॿारे रोशनाई ॾिनी, ज़मीर हिन इल्म जी चिणग ॿारे रोशनाई ॾिनी। केसी तॾहिं त थियो असां सभिनि जो हीरनि जो हार आहे। उस्ताद अली शेर गुलनि में बाग बहार आहे, जंहिंजो थियो स्कूल सां ॾाढो प्यार आहे। साईं मुंहिंजा गुलाब जे गुल खे मां केॾो बि हथ में निपूड़ियो भिकूड़ियो, पर पोइ बि उहो ख़ुशबू ॾींदो। दोस्तनि जी वॾी महिरबानी ऐं दोस्त असांजे सथ में असां सां गॾु रहिया। ऐं हाणे जेके पिंडाल में ओसीड़े में असांजा दोस्त आहिनि, तोहफ़े जे इंतज़ार में आहिनि, ऐं उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं, उन्हनि जा नाला बि आहिनि, ऐं उहे अचनि ऐं साईं खे तोहफ़ा पेश कनि। जामड़ो साहिबु आहे, उस्ताद मुनीर अहमद साहिब, तो उस्ताद असांजो दिलबख्श आहे, उस्ताद मोहम्मद असलम जतोई, उस्ताद बख्श अली लाड़क, उस्ताद मसूद अहमद मरखंड, असलम जतोई, उस्ताद बख्श अली लाड़क, उस्ताद नज़ीर अली लाशारी, उस्ताद खिदमत अली लाखो, उस्ताद जुल्फकार चाकरानी,